बच्चू तो क्या खबर ना तू के साथ होगा नहीं क्यों है ठिकर क्यों तो ये भाई अक्षु लगा दी जाए हकीमत तू भला केतरो भी मोतबर छो न हुज कभी भी मज्जू जे सामू आकर न कजाए आकर तो कम दमाज हिक कर तुसने है ओ बासी जिंदगी दे अल्लाह जो प्यारो थी दे तो मौत तो बियो नालो मज्जू है मज्जू के माफ न है कदो के माफ देखते को नहीं पियो कुछ देखते हलो हाँ फाड़िया आवे को मानू मर पवे तो पीछे पवे खून नहीं चट्टी गिची अच क्या चट्टी थोड़ा पियो भरसी अज पता न लगो तो ते ढोलू खैर ता है ना तोसा एदे जेके ये मानू भला आए हन बंदूक आने हाथ ज वे गोठ जन घिटी जन या के देगे उए ते कदो गो वया मोटी हूं तो वडियो खबरू कंदो आहीं हाने तो तुझो साह तो वने पियो भूलियाई पुत्र भूलियाई मट जी दा थुलाई पिया मैं आप बताया ना को गुलेदा कि थाल बंद कराने गभे ढोलू राज को रोलू तो ओ केड़ी गाल है न हकीमा ॾाढो ग़लति पिया कयो हकीमा बादशाह हरार खान मुल्क मारे छॾियो असां माण्हू आहियूं मोहबती केतिरो सम्झायो मां त हिननि ज़ालिबनि जो साथ न ॾे पर तूं हिन बुखे पेट जे करे पंहिंजी कब्र में बाहि कुछ सोच हकीमा कुछ सोच अरे यार ये जिंदगी चइनि ॾींहंनि जो खेल अथई मौत जी मथां बीहंदी ख़बर ई न पवंदी पोइ छो पियो पंहिंजी आख़िरत ख़राब करी बचा जिंदगी सुखी गुज़रे बाक़ी आख़िरत खे मुंहुं ॾेई वठंदासीं नऊज़ बिल्लाह तोबा मुंहिंजा पालणहार अलाए कहिड़ा माण्हू आहिनि पंहिंजे बुखे पेट जे करे आख़िरत खे बि विसारे वेठो आहे तुंहिंजो ॾोह न आहे हकीम सां जहिड़ा मोहबती माण्हू बि भटकी विया त पोइ तो जहिड़े मतलबी माण्हू जो कहिड़ो ॾोह आग भला दी सूबेदार वाद मुझे हथन मां जिंदा वापस बचियो थो खाना सफ़ा पुलिस जे अलीम में पेंदासीं किथे धोखो त न थींदो धोखो जे कॾहिं कंदा न तो छा ही जिंदा बची निकिरंदो हिकु साहब सौदो न करे हा तो सौदो कयो अथई धोखो कॾहिं बि न कंदो तूं छा थो सम्झी त डीएसपी मूंखे धोखो ॾींदो ऐं मां डीएसपी जे धोखे में अची वेंदुसि न सूबेदार वाहिद न खान खे धोखो ॾियणु एतिरो आसान नाहे न वरी उनखे धोखे जी ॼाण में फासाइण हा केॾी महिल निकिरणो आहे नवाज़ हींअर ई निकिरूं था छो त सुभाणे शाम ताईं मंज़िल ते पहुचणो आहे जेतिरी विख वधाईंदे न ओतिरो मंज़िल ते सवेल पहुचंदे सोनी तूं अहिड़े सियाणी सकीना हिन हवेली जो मालिकियाणी वञो कॾहिं विढ़ंदव त कॾहिं ठहंदव पर तव्हांजे हिन तकरार जे करे रईस दिलावर ख़ान तव्हां ॿिन्हिनि मां कंहिंखे बि हवेली मां न कढंदो पर मुंहिंजी भेण मुंहिंजी नंढड़ी ग़लतीअ जी मूंखे वॾी सज़ा मिलंदी इहा ई सोच रखे त फ़ाइदे में वेंदी पर हाणे मूंखे पक थी चुकी आहे त तूं मूंखे चङी तरह सुञाणे वई आहीं
मां तो तोखे पहिरियां खां वठी सुञाणी दियसि मुंहिंजी ज़िंदगी खे ज़हर करण वारी तूं ई त नागिन आहीं। हाँ सही तोखां पुछण लाइ त जोगी थियणो पवंदो मंत्र सिखणा पवंदा। सोनी सद को रे सियाणी तो नांगिन जा मां एतिरा त डंग खाधा आहिनि जो हाणे तो जहिड़ी नांगिन जे ज़हर खे बि अमृत ऐं तरियाक ठाहे वरितो आहे। हींअर त मां माठ में आहियां पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि कॾहिं बि न। सर असां इन कदम खणण सां वाहिद खान खे नुक़सान त न पहुचंदो? तव्हांखे खान जे हर हरकत जे मथां नज़र रखणी आहे। सर नज़र तॾहिं रखंदासीं जॾहिं बहादुर खान असांखे ॿुधाईंदो त इहो सौदो किथे थो थिए। बहादुर खान असांखे कुझु बि कोन ॿुधाईंदो। सर पोइ असां हुन जॻह ते कीअं पहुचंदासीं? मूं थोरो प्लान ठाहियो आहे जंहिंखे तव्हां गौर सां ॿुधो। बहादुर खान वॾो चालाक माण्हू आहे। हू तव्हांखे जिते ॿुधाईंदो उते सौदो कोन थींदो। हिन करे तव्हांखे सिविल ड्रेस में रहणो पवंदो ऐं हिक ॿिए सां हर वक़्तु मोबाइल ते कॉन्टेक्ट करणो पवंदो। हाणे जॾहिं ज़ीनत जे हथनि सां मूंसा खे मौत मिलंदो त आज़ाद हूंदासीं। जेको कुझु बि थींदो ज़ीनत खे ॾाढो पंहिंजो पाण खे सियाणो पई सम्झे। दिल त चए थी खटो ॾेई हिते जो हिते पूरो करे छॾियांसि पर छा कयां मजबूरी आहे। सालो कंहिं महिल खां ज़ोर पई बाबा हाणे तूं वञी आराम कर। बाबा साईं तव्हांखे आराम न आहे त पोइ भला मूंखे किथे आराम ईंदो? हाणे मुंहिंजी तबियत कुझु बहितर आहे बल्कि काफ़ी बहितर आहे। जेकॾहिं तबियत बहितर अथव त मौत जो सामान बि पहुची वियो आहे। अचे खीर वठो। ज़ीनत जेकॾहिं पहिरियां ई ईअं मुंहिंजी ख़िदमत करे हा त मां ॿी शादी छो कयां? तव्हांजी ख़िदमत त मां पहिरियां बि कई ऐं कयां पई मरंदे घड़ीअ ताईं कंदी रहंदसि पर तव्हां मूंखे उन जे क़ाबिल सम्झो किथे आहे। तव्हांजी त वॾे में वॾी दुश्मनी मां आहियां ऐं तव्हां मूंखे पंहिंजी घरवारीअ जो बसि हाणे बसि शैल न तोसां थोरो कुर्ब सां ॻाल्हाइजे पोइ त। बाबा साईं घणो ॻाल्हाइण तव्हांजी तबियत लाइ ठीकु न आहे। खीर पियो ऐं पोइ आराम कयो बाबा साईं। हमेशह हमेशह लाइ। भला सालो दो चार बार
खीर पीअंदो हली पवंदो। जंहिंमहिल ॾिस तंहिंमहिल केर हले था। मूंसां अहिड़ो मां छा चयो जो तव्हां ॾमिरजी था पओ? बस हाणे बस हले था। मूंसां चई मने हल निकिरे था। ही छा कयो बाबा साईं? केॾो न तव्हां जे लाइ प्यार ऐं कुर्ब सां खीर खणी आई। किथे ज़ीनत बि हिननि सां मिली त न आहे वई? हा पक सां ईअं ई हूंदो। ज़ीनत बि पंहिंजा पुराणा प्लान पूरा करण लाइ हिननि शैताननि जो साथ ॾिनो हूंदो। पक सां साथ ॾिनो हूंदो। न न न इहे न हूंदो। इहे न हूंदे। जे दादली धोखो ॾींदी त पोइ हू रहंदी किथे? हा किथे रहंदी? पोइ ही हिक ॿिए खे इशारा छा पिया कनि? सालो बि अखियुनि सां इशारो ॾिनो ऐं दादली हथनि जो इशारो। ही कहिड़ो वक़्तु हो इशारनि ॾियण जो? ख़बर ई नथी पए। सुठो थियो त खीर न पीतव, न त न मां ईअं भला छो हूंदो? ज़ीनत भला बाबा साईं खे ज़हर छो ॾींदी? सालो हिन वक़्तु मूंखे पंहिंजे पाछे ते बि शक आहे। हाँ बाबा साईं ईअं ई थींदो आहे। नांग जो नंगियल नोड़ी खां विटिजंदो आहे। जेकॾहिं ज़ीनत खे ज़हर ॾियणी हुजे हा न त हिन वक़्तु न ॾींदी, छो जो ॻाल्हि ज़ाहिर थी चुकी आहे। इन्हीअ करे वरी बि कुझु ॾींहं सब्र करे थी सघे उहा। हाणे मूंखे कंहिंजे बि मथां भरोसो न आहे। कंहिंजे बि मथां न। वञो वञी आराम कयो। वञो। जेकॾहिं ईअं मुंहिंजे मथां वेठा हूंदो त मुंहिंजो ही मग़ज़ जेको आहे न सोचे सोचे फाटी पवंदो। बाक़ी मां छा थो चाहियां? उथ मां हलो ऐं बाबा साईं खे आराम करण ॾे। हाँ बहादुर खान हुकुम कयो। 3 बजे धारे हमरा मूं वटि पहुचाए वञो, पर पैसनि सां गॾु। पहुची वेंदा पैसा हमरा तव्हां वटि 3 बजे धारा पहुची वेंदा। ठीकु ठीकु आहे। बाबा साईं खान हुन जा हमरा ईंदा काथे? तोखे ॿुधायां, जीअं तूं पूरे ॻोठ खे पड़ो घुमाए अच, ईअं न? बाबा साईं मां ॻाल्हि कंदो मां चिटी जंहिंमें भितर न मिटी। भला बालू ईअं कंदो? बालू अंदर अंदर में ॻाल्हि हुजे ईअं कंहिंसां बि न करे त तूं फाटी मरे। पर बस हाणे बस घणी ॻियाड़ी न हण। वञ वञ खैरल वारनि खे मानी खाराए अच। जेको हुकुम होता। सर मिस्टर वसीम, बहादुर खान जे ॻोठ वेंदड़ हर रस्ते ते पंहिंजो हिकिड़ो जवान बीहारे छॾियो। पर हर माण्हू सिविल ड्रेस में हुजे। सौदो किथे वेझो थींदो, छो त बहादुर खान 3 धारा पैसा ऐं हमरा घुराया आहिनि।
मूंखे हुनजे पल पल जी रिपोर्ट खपे। सर जे थोरो बि बहादुर खान या खान खे शक पइजी वियो त वाहिद खान खे नुक़सान रसी सघे थी। कुझु बि कोन थींदो जेसि ताईं बहादुर खान असांजो हमराह खान जे चंबे मां ॿाहिरि न कढी ईंदो असां को बि एक्शन कोन खणंदासीं। तव्हां सिर्फ़ु हींअर पंहिंजा जवान वठी बहादुर खान जे ॻोठ जे मुख़्तलिफ़ रूटनि ते रवाना कयो त जीअं कंहिं माण्हूअ खे शक न पवे केरु आहिनि ऐं कहिड़े मक़सद लाइ हिते घुमंदा वरितनि था। ओके सर। अम्मा मां अदी सां मिलण थी वञा हवेली। का बि ज़रूरत न आहे हवेली वञण जी। वेही रहो हिते। अम्मा जेकॾहिं वञा थी त पोइ तोखे छा थो थिए? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे उते मुंहिंजी बि इज़त कान थी। वरी तोखे कहिड़ो हिंदोरनि में वेहारे ऐं लोॾींदा। अम्मा तुंहिंजी त ज़बान ई अहिड़ी आहे जिते वञी थी न उते बाहि ॿारे थी अची। मुंहिंजी ज़बान अहिड़ी आहे बाक़ी तूं जेका त वेठी लोलियूं थी ॻाए लोलियूं अड़ी शर्म बि कोन थो अचई पियो। अम्मा मां लोलियूं त कोन थी ॻायां पर हवेली में वञी हथ जोड़े कान्हे का कंहिंजे अॻियां हथनि जोड़ण जी ज़रूरत। घर वेठी हुज घर। अम्मा जेकॾहिं वञा थी त पोइ तो मथां कहिड़ो बार आयां? अड़ी मुंहिंजे मथां बार हुजे न हुजे रहमत पर तोखे जवान जमाण खे परावन दरन ते धिकन खाइण जी का बि ज़रूरत न आहे। कोन को ॾिसंदी त थाबा खाईंदी थी वते परावन दरन ते। सॼो ॾींहुं घर में पाबंद वेहण मूंखे कोन थो अचे। मां वञाई थी। हेॾे ॿ अखर मुंहिंजा ॿुधी पोइ वञ। मां चवां थी जेकॾहिं हितां वञे थी न अॼु ऐं मुंहिंजो चवण नथी वठे त वरी मोटी हिते न अचजांइ। मरंदी मरी वञजांइ हेॾे पेर न पाइजांइ। ॻाल्हि ॿुध भाई हाणे तुंहिंजी इहा बादशाही कान हलंदी। मुंहिंजी सलाह मञ हाणे मुसलो विछाए उन ते वेही अल्लाह अल्लाह कर त कम अचई। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मूंखे जो इहे शरीयतूं थी ॿुधाए पई त पाण मुसलो विछाए छो नथी अल्लाह अल्लाह वेही करे। को तुंहिंजे वात में लिफां थियूं पवनि छा? मां सवाब जो कम कंदसि न त पोइ तोखां पुछा कान कंदसि पाणे वेही पढ़ंदसि। हा मुंहिंजे छोरनि जो मथो त तो ई ख़राब कयो आहे। हाय हाय कारो मुंहुं पंहिंजो ॾोहो वरी मुंहिंजे मथां। शर्म कर कुझु शर्म कर। हा भले शर्म कर कुझु शर्म कर। हा सॼो ॾींहुं गोॾे सां वेहारियूं वेठी आहिनि। पोइ इहो रंग न मटाए त आदत ज़रूरु मटाए। पाण जहिड़ियूं आदतूं करे छॾियई मुंहिंजे छोरनि जूं बि। तुंहिंजे त पाड़े वेठल बि चङो न आहे माण्हू। 7 गज़ थी साड़े पई 7 घर त बर्बाद करें थी चौधारियूं। निभागी कहीं जाए थी। मिस्टर वसीम तू खाना जा बसात इलाका मां कढाए ऐं पैसा बि खणी वञी बहादुर खान खे ॾे। यस सर। मजो दिलावर खान तव्हां खे पनाह ॾेई मूंते वॾो थोरो कयो आहे। मां त कंहिं बि पनाह लाइ रेस दिलावर खान जे ॻोठ जो कोन कयो। मां त पोयां ईंदे बहादुर खान जे माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ दिलावर खान जे ॻोठ जो रुख कयो। जीअं खेलण वारा सम्झनि त मां दिलावर खान जे ॻोठ में पनाह वरिती आहे। थोरो शक दिलावर खान जे मथां जीअं बहादुर वारनि जो वञे। कुझु बि मजो पर न बहादुर जो सौ सिधो शक मुंहिंजे मथां हूंदो छो त बहादुर दिलावर खान खे बखूबी ॼाणे थो। हुनखे ख़बर आहे त उहो अहिड़ो कमु न कराईंदो। बादशाह बहादुर खान हींअर पंहिंजे होश खां ॿाहिरि हूंदो। इन जे करे तव्हांखे थोरो ख़्याल सां रहणो पवंदो। कहिड़ो माण्हू आहे बहादुर खान जो? हाँ कहिड़ो आहे उहो बहादुर खान जो कंधार जेको मुंहिंजे मथां हथियार सिधो कंदो? रेस खेरल उहो खिलाड़ी आहे जंहिंमें असांखे ॿाहिरि नुक़सान थी सघे थो। जेकॾहिं खैरल खे ई लेटाए विझूं त पोइ त बहादुर खान जा माण्हू बहादुर खान जे पेरनि ते हथ रखी ॻोठ छॾे वेंदा। छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं बहादुर खान जे ॻोठ वारनि खे मां मौत जो नमूनो ॾेखारे चुको आहियां। पोइ देर न कर मजू, देर न कर। जेतिरो जल्द थी सघई न
इन खेरल जो त कम तमाम कर। मूं इहो सोचियो बि न हुयो त मज्जू एतिरो किरी पवंदो। पंहिंजे मक़सद ख़ातिर हालार ख़ान जे इशारे ते ग़रीब ॻोठान जो खून कंदो। उन वाक़े खां पोइ त मूंखे पक थी वई आहे मज्जू में का इंसान जी धप ई न आहे। हा मुनीर, चवी सच पियो। मज्जू हिन महिल सभु हदूं उरंघे वियो आहे। खेरल तो बि घणा ई वण साड़िया आहिनि। कहिड़ा मूं नाहक वण साड़िया आहिनि? हीअ जेका छोकिरी हुई बस बशीर, उहो त दिलि वसां मजबूर हुयुसि ऐं इन कम करण जो मूंखे पछतावो आहे। जेको कयमि ग़लति कयमि ऐं मज्जूअ खे त को बि पछताव न हूंदो। इहो त सिर्फ़ हिकु वाक़ियो कयो अथई। खेरल मज्जू हिकु न, इहो ॿियो टियों वार करे चुको आहे। मुनीर, ॿियो या टियों छा, अहिड़ा जेकॾहिं मज्जू 1000 वार बि कंदो न त बि मुनीर हुनखे पछताव न थींदो।